भरिया सिटी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कराची खां अबाणे ॻोठ ईंदड़ सियासी ऐं समाजी अॻवान हाजी ज़ुल्फ़कार ख़ान जलबाणी ऐं डॉक्टर नूर अहमद जलबाणी जो क़ौमी शाहराह बाईपास ते शानदार इस्तक़बाल कयो वियो आहे। भरिया प्रेस क्लब आॾो हाजी ज़ुल्फ़कार जलबाणी ख़िताब कंदे चयो त इंसान जी ख़िदमत करण वॾे में वॾी इबादत आहे जेका करण सां इंसाननि खे दिली सुकून मिलंदो आहे। इन चयो त ताज़ो बरसातनि जी तबाहकारियुनि खां पोइ इलाइक़े वासियुनि माली बदहाली जो शिकार थी विया आहिनि, जिन केतिरा ई महीना सख़्त मुश्किलातनि में गुज़ारिया आहिनि। संदन तकलीफ़नि ऐं अहंजनि खे घटाइण लाइ ॾींहुं राति कोशिश कई आहे। अञा बि कंदासीं। मूंखे जेका बि ताक़त अल्लाह ताला ॾिनी आहे इहा बेपोच इंसाननि जी ख़िदमत में लॻाईंदुसि। इन चयो त समाजी भलाई जो कम बि अल्लाह ताला पंहिंजे हुननि बाननि खां वठंदो आहे जिन ते संदुसि करम नवाज़ी थींदी आहे। मां इलाइक़े वासियुनि जी ॾिनल मोहबतनि जो कर्ज़दार आहियां जेके मूंसां ऐं मुंहिंजे ख़ानदान सां बेइंतहा मोहबत ऐं प्यार कनि था। इन मौक़े ते नौजवान झुमरियूं हणी संदुसि आजियां कई आहे, जॾहिं त हाजी सरदार ख़ान जलबाणी जे पोटे नौजवान हाजी ज़ुल्फ़कार ख़ान जलबाणी खे भरिया सिटी मां अबाणे ॻोठ ताईं सवें नौजवाननि दुहलनि सरनायनि ऐं गीतनि ते झुमरियूं हणंदा रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सूमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीनु वॉलपेपर जो कमु करे पियो रांझन सूमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सूमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सूमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।